नाज़रीन, सॼी सिंध जी आनो शरीफ़ फिरोज़ में बि रमज़ानुल मुबारक के भलारे महीने में महांगाई जो जिन बोतल मां निकिरी आयो। ज़ाहिद खान की रिपोर्ट। रमज़ान शरीफ़ के बाबरकत महीने में महांगाई जो जिन काबू में न थी सकियो आहे। मुनाफ़ाखोरनि अघ ॿीणा करे छॾिया आहिनि। फ्रूट भाॼी ऐं आम वापराइण वारी शयुनि जा अघ चोट चढ़ियल आहिनि। ज़िला इंतज़ामिया भी मुनाफ़ाखोरनि दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण में नाकाम थी वई आहे। वधंदड़ महांगाई बाबति शहरनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान अचण सां ई महांगाई वधी वई आहे। जीअं त रमज़ान शुरू थींदो आहे त मुल्क में हिकिड़ी हथरादू महांगाई शुरू थी वई आहे ऐं हिन वक़्तु जेके ग़रीब आवाम आहे इंतिहाई कसम पुर्सी वारी हालत में आहे। ऐं ग़रीब आवाम खां जेको आहे सो जेका पहिरीं सब्ज़ी ख़रीद कंदा हुआ, सब्ज़ी भी उनजे पहुच खां परे थी वई आहे। मतलब डीसी कमिश्नर डिप्टी कमिश्नर जेके भी हिते रेट लिस्ट लॻई आहे उन ते अमल नथो कयो वञे। जीअं रमज़ान शरीफ़ शुरू थियो आहे त तव्हां ॾिसंदव मार्केटुनि में एॾी महांगाई थी वई आहे जो ग़रीब गुरबे खां ॻाल्हि चढ़ी वई आहे। जेका शइ माना 30 रुपए जी हुई रमज़ान खां अॻु, उहा पहिरें रोज़े खां ई उहा शइ 100 रुपए ते वञी पहुती आहे। उहा शइ 100 वारी 300 वारी 900 माना 30 ते महांगाई थी वई आहे। आला हुकाम खे असां इहो ई मुतालबो था कयूं त हिन माह रमज़ान में भलारे महीने में आवाम खे रिलीफ एतिरी आहे जेका माण्हूअ जे सोच वस खां ॻाल्हि चढ़ियल आहे। जेको मज़दूर 500 रुपया रोज़ कमाए थो उहे बि वीचारा अचनि था हेठि वेठा आहिनि। उन्हनि खे कॾहिं मज़ूरी मिले थी कॾहिं कोन थी मिले। माण्हू वीचारा जेको आहे कसम परसी जी हालत में आहिनि ऐं इंतिज़ामिया जेका अगूर निंड पियल आहे। माण्हू पंहिंजा बचा खपाइनि पिया था, माण्हू वीचारा ख़ुदकशियूं कनि पिया था। महांगी आहे, फ्रूट आहे, भाॼी आहे, ॾिसो था मुर्गी जेका आहे उहा महांगी आहे, मच्छी महांगी आहे ऐं ग़रीबनि जो जेको आयल आहे तेल जेको माण्हू वठनि था, यूटिलिटी स्टोर ते वञनि था रिलीफ जे लाइ, उते बि उन्हनि खे रिलीफ नथो मिले। उतां बि उन्हनि खे आयल बि महांगो थो मिले ऐं माण्हू वीचारा परेशान लॻा पिया आहिनि। ख़ुदकशी करण जा थी विया आहिनि माण्हुनि जो जेका बदहाल माण्हुनि जो लॻी पई आहे। महंगाई जो दौर लगो पिया आहे, गरीब माण्हू परेशान आहिनि। जीअं रमज़ान शुरू थियो आहे तव्हां फ्रूट्स में हुजनि वेजिटेबल्स हुजनि या जेको फूड आहे आम जेको गरीब माण्हू खाए थो, हाणे ग़रीब जी ॾियाड़ी उहा ई साॻा 200 रुपया 300 खां 400 रुपया। ग़रीब सॼो ॾींहुं कमाए ऐं 200-300 रुपया हुनजी ॾियाड़ी ऐं उनखां पोइ हो जेकॾहिं शाम जो घर वठे थो सौदो वठी थो वञे त गिह जो किलो वठे थो हुनजी ॾियाड़ी पूरी थी थिए। ॻाल्हि जी आहे त ज़िला इंतज़ामिया फौरी तौर ते मुतहरिक थिए ऐं महांगाई जे जिन खे बोतल में बंदि करे जीअं ग़रीब आवाम सुख जो साह खणी सघे। कैमरामैन सदाम सोमरो सां गॾु ज़ाहिद काइम खानी, आवाज़ टीवी, नौशहरो फिरोज़।